नाज़रीन, लाड़काणे वेझो ॻोठ बीड़ो चांडियो जी बिजली गुज़िरियल 4 सालनि खां बंदि आहे, पर वापडा तरफ़ां हर महीने ॻोठाणनि ॾांहुं बिजली जो बिल अची रहियो आहे। उन हवाले सां ॻोठाणनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर इशफाक़ अली सांडाणो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। पोड़नि 4 सालनि खां बिजली कान्हे असां वटि। बुनियादी सहूलियत जेका गवर्नमेंट असांखे उहा बि नथी ॾिए। आम ग़रीब माण्हू तमामु घणी ॾुखियाईनि खे मसइलनि खे दरपेश आहिनि उन्हनि खे, छो त बिजली जे न हुजण सां ग़रीब माण्हू तमामु घणी अज़ियत सां गुज़रनि पिया। ॻोठ बीड़ो चांडियो आहे जंहिंमें 4 साल खां वठी बिजली बंदि आहे। हर महीने में वाउडार असांजे बिल मोकिलींदा, असांजे लखे रुपया बिल चढ़ी विया आहिनि। असांजा कारोबार दुकान सभु बंदि लॻा पिया आहिनि, तबाह लॻा पिया आहिनि। जेके मिशनियूं आहिनि, अटे मिशनियूं आहिनि, उहे तेल ते हलाइनि था। असांखे वॾो अटो चांवर महांगा विझनि था, उहे बिजली जी वजह सां। ऐं बिजली वारा असांजे हर महीने में अचनि था, असांजे 5-5 लख हिकु महीने ते 4 सालनि में बिल थी विया। ग़रीब माण्हू तबाह हुआ, अमीरनि वटि बिजली हले थी पंहिंजी पैसनि जी सोलरनि जी। भई ग़रीब अवाम गर्मी में असां कढ़ूं था पिया। 4 साल थी विया आहिनि, मुसलसल को बिजली को हिकिड़ो ट्राए थींदी आहे, चिमको बि न ॾिनो अथई उन। ऐं जे हूंदे बिल जेके कूण जा ॿीण हणी ऐं मोकिलनि था, यूनिट पंहिंजा कवर करण जे करे बिल लखनि में थी विया आहिनि। त हाणे ग़रीब माण्हू जे छा जो घर हिकिड़ो पंहिंजो चुल्हो नथो ॿारे सघे, त उहो बिजली जो बिल एतिरो कान भरे। 500 यूनिट जा पैसा ख़बर अथव त घणो बिल थींदो। बिल मोकिलींदा था रहनि, बिजली बंदि आहे। हालत इहा लॻी पई आहे, कारोबार रोज़गार जेको आहे असांजो मशीनियूं दुकान धंधा बंदि आहिनि। हाणे ग़रीब माण्हू वञे काॾे, हे हशर आहे, हे असांजो हालत आहे। ग़रीब अवाम वीचारो परेशान, रोडनि ते सोलर पिनी सिनी वठी वक़्तु टाइम पास था कनि।